केस ॿियो। मां पंहिंजे पीउ जी क़ातिल आहियां। ही उहा समरीन आहे जेका पंहिंजे घर जी ख़ुशी हूंदी हुई ऐं तिर जी गुथी 100 चोटूं खाए जे लिहाज़ खां हिन वक़्तु समरीन सॼे घर लाइ ग़म जी अलामत बणियल आहे। हू रोज़ राति जो मरी ऐं सुबुह जो अज़ाब सहण लाइ ज़िंदह थिए थी। हिकु ख़ुशहाल घर उजड़ी वियो जिते रौनकूं मज़ाक मस्तियूं ऐं टहक हिन घर खां रुसी विया ऐं उते अची ग़म परेशानी पीड़ाउ हिन घर जो दर संभालियो आहे। समरीन ॿुधायो त मुंहिंजो रूह टिड़ियल नाज़ुक गुल जहिड़ो हुयो जेको हाणे बेहिसी जे वज़न में लताड़जी वियो आहे। औरत बि पंहिंजे मिज़ाजनि में बेवकूफ़ आहे छो त हू हिकु अहमक़ मर्द सां मुहबत करे थी। जेकॾहिं दुनिया औरतुनि जी मुहबत ते बंदिश विझे त मर्द बरपटनि ॾे मुंहुं करे पथरनि जे दौर में हलिया वञनि। फेसबुक पेज ते हिकु सिंधी नौजवान लेडीज़ ड्रेस ऐं सियारे जे हवाले सां स्वेटर्स ऐं कुझु गरम कपिड़नि जी एडवर्टाइज़ वारी पोस्ट रखी। उन पोस्ट मथां सिंधी में वॾे कैप्शन तौरु लिखियलु हो त अचो त सिंधी गॾिजी हिक ॿिए जे कारोबार जी सपोर्ट कयूं। ख़ैर उन पोस्ट ते ॾिनल हिकु स्वेटर मूंखे वणियो। मां ऑर्डर कयो ऐं पार्सल मूंखे मिली वियो ऐं हू छोकिरो ॾाढो सॿाझड़ो नेक ऐं तबियतनि ॾाढो मासूम लॻे पियो। मूंखे कुझु वक़्त खां पोइ व्हाट्सएप ते मैसेज कयईं त बाजी मां ग़रीब आहियां। अव्हां पंहिंजे दोस्तनि ऐं फैमिलीज़ जे ग्रुप में असांजे कारोबार जी एडवर्टाइज़ रखो। अव्हां जे सदके असांखे को ऑर्डर मिलंदो त उहो असांजो भलो थी पवंदो। छोकिरे खां मां नालो पुछियो। चयईं जिब्रान। मां जिब्रान जे अख़लाक़ ऐं ॻाल्हियुनि मां ॾाढी मुतासिर थी पियसि। हू ॾाढो शरीफ़ ऐं सुलझियल पियो लॻे ऐं पोइ कॾहिं कॾहिं असांजी हेलो हाय थींदी हुई। मां कुझु ऑर्डर्स हिन खे वठी ॾिना ऐं मूं सोचियो त नेक नौजवान आहे, मुख़लिस ऐं अख़लाक़ वारो आहे, भली हिन जो भलो थिए। जिब्रान जी ॻाल्हियुनि मुंहिंजे अंदर में ॾाढी हमदर्दी पैदा कई। मां हिन खां पुछियो अव्हां हर वक़्तु जॾहिं मां अव्हां ॾे मैसेज कयां थी त ऑनलाइन वेठा आहियो। चयईं मुंहिंजो ऑनलाइन कारोबार आहे उन करे हर वक़्तु वेठो हूंदो आहियां। केॾी महिल बि को ऑर्डर अची सघे थो। ख़ैर ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में मुंहिंजी जिब्रान सां सुठी हमआहंगी थी वई ऐं असांजी कचहरियुनि जो सिलसिलो जारी थी वियो। पर कॾहिं बि मां नोट न कयो त ॿाहिरां हमदर्दी जो ॾेख ॾींदड़ जिब्रान अंदर जो एॾो जाबिर हूंदो। असां जूं कचहरियूं रातियुनि ऐं ॾींहंनि में तब्दील थी वियूं। मां बि जिब्रान जी मुहबत में गिरफ़्तार थी वियसि। पतो ई न पियो असां एॾो वेझो थी वियासीं। हिकु राति जो ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में जिब्रान वीडियो कॉल ते चयो अव्हां लाइ हथ जो हुनर वारो गरम स्वेटर ठहिरायो थो पर मूं वटि अव्हां जी माप न आहे। जेकॾहिं अव्हां थोरो उथी बीहो रवल आहे त मां अव्हां खे मुकमल ॾिसी सघां। उहा सियारे जी राति हुई। मां बि हमदर्दी ऐं एतमाद जी बुनियाद ते मज़बूत धारा में वरितल हुयसि। फ़ौरन ई चयो हा हा बिल्कुलु, छो न, तूं को पराओ आहीं छा? ॾिसी सघीं थो ईअं कचहरी में मुंहिंजो रओ जैकेट चोलो ब्रेज़र लही वियो। मदहोशी में मूंखे का बि ख़बर न पई ऐं डिसंबर जी उहा सर्द राति असां 4 बजा ताईं रोमानवी अंदाज़ में गुज़ारी त वेतर कुझु ॾींहंनि खां पोइ मूं ते वधीक मोहिजण लॻो। जिब्रान मुकमल तौर ते फ़िदा थी पियो हो ऐं हर राति असांजो जवानी जो जोश भरियो मरहलो ऐं लम्हो साम्हूं ई गुज़रंदो हुयो। असांजे विच में हाणे को बि पर्दो बाक़ी न बचियो हुयो। हिकु ॾींहुं मूंखे जिब्रान चयो अव्हां मुंहिंजी ऑफ़िस अचो। मुंहिंजी दिलि चवे थी गॾिजी चांहि पीऊं ऐं जिब्रान जे घणे इसरार बाद मां नेठि जिब्रान जी ऑफ़िस वियसि। उते असां चांहि पीती। कचहरी दौरान जिब्रान मुंहिंजे हथ ते हथु रखी चयो जॾहिं खां अव्हां मुंहिंजी ज़िंदगी में आया आहियो मुंहिंजी बेरंग
ज़िंदगी में इंडलट जहिड़ा ख़ूबसूरत रंग भरिजी विया आहिनि ऐं प्यार भरियूं ॻाल्हियूं कंदे कंदे असां हिक ॿिए जे वेझो थी वियासीं। जवानी जे जज़्बनि असांखे लोढ़े छॾियो। मां घर वापसि अची उन अमल बाबति पाण खे बुरो भलो चवण खां आरी थी वॾे इत्मीनान सां ख़ुशी महसूसु कंदी रहियसि, ॼणो मुंहिंजी काइनात जो देवता बणिजी वियो हुजे। मां उन मुलाक़ात खां पोइ हिन खे पंहिंजे सिर जो मालिक सम्झो। मूं सम्झो मुंहिंजी कुल काइनात जिब्रान आहे। हू जान माल तन तोस सिक ऐं साह जो वारिस आहे। जिब्रान मुंहिंजो एतबार बणिजी वियो हो। मूं सोचियो जिब्रान खां पोइ मुंहिंजी का बि मंज़िल माॻ ऐं मकान नाहे। उन मुलाक़ात खां पोइ असां जॾहिं दिलि घुरियो हिन संसार जी बदनज़रुनि खां बची मिलंदा हुआसीं, पर कुझु वक़्त खां पोइ जिब्रान जो रवैयो मूॾां थोरो तब्दील थी वियो। हिकु ॾींहुं मां जिब्रान खे चयो, तूं बदिलजी वियो आहीं, ईअं पहिरियां त न हुए। मुंहिंजो ईअं चवणु शायदि जिब्रान खे असुलु फ़साद जो बहानो मिली वियो। एतिरो चिड़ी ऐं तलख़ लहजे में ॻाल्हायईं जो मां रोई पियसि। पोइ हू बार बार मूंखे फ़ोन कॉल करे ज़लील ऐं रुसवा कंदो रहियो। मां खोड़ दफ़ा जिब्रान खां माफ़ियूं वरितियूं त आख़िरकार मूं खां कहिड़ी ख़ता थी आहे जो तूं ईअं मूं मथां ॾमिरिजी पियो आहीं। तॾहिं खेसि दुनिया जी हर आथत दिलासो ॾिनमि ऐं परचइण जी भरपूर कोशिशि कयमि, मिंथ कयमि, ज़िद छॾियो, कावड़ ख़तमु करे, पर हू पंहिंजी कावड़ ऐं अजाई ज़िद ते क़ाइमु हुयो। मां रोअंदी रहियसि पर हिन खे को बि कहकाव न आयो। हिकु ॾींहुं अचानक पाण कॉल कयईं ऐं चयईं त मां तोसां कावड़ ऐं ज़िद ख़तमु कयो, हाणे तूं सुभाणे तयारु थी अचिजांइ। जॾहिं खां मुंहिंजे दोस्त ज़ेब तोखे ॾिठो आहे हिन जूं रातियूं ॾींहं बेआराम थी विया आहिनि। उहे लफ़्ज़ ॿुधी मूं मथां विॼ किरी पई ऐं पल में मां सड़ी ख़ाक थी वियसि ऐं फ़ोन कॉल कटे छॾी। पाण खे अज़ियत ॾींदी रहियसि त जिब्रान ही छा चई वियो। मां सोचनि जे उन खूह में ॿुॾंदे गोता खाईंदी रहियसि त वरी कॉल कयईं। मां मोहबत में ख़ैर न कंदसि। जिब्रान खे तमामु घणो ॻाल्हायो, जेको चवणो हुयो दिलि खोले चयुमि ऐं जिब्रान बि कावड़ मां चयो, तूं पंहिंजो व्हाट्सएप चेक कर, पोइ मूंसां गोड़ कजांइ। मूं फ़ौरन कॉल कटे व्हाट्सएप चेक कयो, कुझु बि कोन हुयो। फ़ोन रखी त फ़ौरन 2 मैसेज मिलिया। मां हिकदमि उहे वीडियोस ॾिसण जी कोशिशि कई त अधु वीडियो मस हलियो त मां महसूसु कयो ॼण केरु मुंहिंजे वात में हथु विझी कंहिं वण जी पाड़ जियां मुंहिंजा आंड्रा छिके ॿाहिरि कढी रहियो आहे। दिमाग़ु सुन्न थी वियो, हथ पेर ॾकण लॻा, अखियुनि अॻियां ऊंधा थी वई। हेठि ज़मीन ते वेही रहियसि ऐं महसूसु कयमि दुनिया जा सभु ॾोह पुछड़ा कम बुरायूं मूं मथां बीही वॾा वॾा टहक ॾेई रहिया आहिनि। मां पंहिंजा हथ कननि ते रखी निड़ी में फाथल सुॾके खे कुंडे वांगुरु महसूसु कंदे पंहिंजूं रीहूं दॿायूं त मथां मुंहिंजी रड़ कमरे खां ॿाहिरि न वञे। अखियूं ॻाढ़ियूं थी वियूं ऐं मां बेड ते ऊंधे मुंहुं रोअंदे सुम्ही पियसि। उहे 2 वीडियोस तॾहिं जा हुआ जॾहिं असां वीडियो कॉल ते बिना कपिड़नि जे हिक ॿिए जे रूबरू थिया हुआसीं ऐं जॾहिं मिलियासीं त जिब्रान वटि CCTV लॻल हुई जिते उहो लम्हो क़ैद थियल हो। अखि खुली जिब्रान जा 2 मैसेज बि लॻल हुआ त जेकर ज़िद करे तूं मुंहिंजे दोस्त सां न मिलंदीअ त मां ही वीडियोस इंटरनेट ते ॾींदसि तोखे केरु बि पंहिंजो न कंदो। उहो लम्हो मूं लाइ क़यामत ख़ेज़ हो। मूं मिनतूं कयूं, अलाह जा वास्ता विधा, पर हू न मुड़ियो। मुंहिंजे इनकार ते हिन उहे वीडियोस इंटरनेट ते आउट करे छॾियूं ऐं मुंहिंजी ज़िंदगी ख़राब थी वई। मां हिन वक़्तु न पाड़े में वञी सघां थी, न माइटनि खे मुंहुं ॾेखारण लाइक़ु रही आहियां। मुंहिंजे मालिकनि मूं खां मोबाइल फुरे
मूं ते ॿाहिरां माण्हू तशदुद कयो ऐं मुंहिंजी बांह बि भॼी पई। हिन वक़्तु माज़ूरी वारे अज़ाब सां गॾु ज़हनी भोगड़ा में रोज़ मरी रही आहियां। माइटनि में को शादी करण लाइ तयारु न आहे। सभु माइट मुंहिंजे करे असांजे घर खे ई ख़राबु सम्झनि था। मुंहिंजे करे मुंहिंजी ॿिनि भेनरुनि जा रिश्ता बि टुटी विया। मुंहिंजो रिश्तो मुंहिंजे सौट सां तइ थियलु हो। उन असांजे घर अची बाबा जी बेइज़ती कई, जंहिं करे बाबा खे दिलि जो दौरो पियो ऐं उहो मुंहिंजे करे दुनिया छॾे वियो। मां थोरे एतबार जे करे जिब्रान खे दुनिया सम्झो, पर हिन राकास मुंहिंजी दुनिया उजाड़े छॾी ऐं उहो पल महसूसु कंदे हर पल पल मरंदी आहियां त मां पंहिंजे पीउ जी क़ातिल आहियां। शरीफ़ घराणो हुआसीं, न क़ानूनी रस्तो अख़्तियार कयोसीं, न को दाद फ़रियाद थियो। मां घर जे बाग़ बहार हुअसि, पर हिन वक़्तु सॼे घर ते बार आहे।